गुज़िरियल महीने खां सिंध में पियल मींहनि सिंध में जेका तबाही आंदी आहे ऐं ख़ासि करे सांगढ़, मीरपुर ख़ास, उमरकोट, थरपारकर, टंडेल यार, टंडे मोहम्मद ख़ान ऐं बदीन जेके ॼण त हिकु वॾी ढंढ जी सूरत में या दरिया जे पेट में या समुंड जे हिसे में तब्दील थी विया आहिनि। उन तबाहीअ लखे माण्हुनि खे तबाह करे हज़ारे ॻोठ ऐं नंढा वॾा शहर बर्बाद करे छॾिया आहिनि। अंगन अखरनि मूजिबि सिंध में हिन साल जेको मींहुं पियो आहे उन गुज़िरियल 50-60 सालनि खां रिकॉर्ड थींदड़ मींहनि जा सभु रिकॉर्ड रोड़े छॾिया आहिनि। बल्कि हिन साल जेको मींहुं पियो आहे उहो पंजूण खां बि वधीक मींहुं आहे। सिंध में 2003 जे सावणीअ में बि ॾाढा मींहं पिया हुआ जिन सिंध में वॾी तबाही आंदी हुई, पर हिन साल वारनि मींहनि जो को बि मट या मिसाल नथो मिले। हिन साल मिठीअ में 1150 मिलीमीटर, मीरपुर ख़ास में 676 मिलीमीटर, डीपिल में 779 मिलीमीटर, छाछरे में 735 मिलीमीटर, नंगर पारकर में 792 मिलीमीटर, नवाबशाह में 547 मिलीमीटर, बदीन में 512 मिलीमीटर, शोर में 456 मिलीमीटर ऐं पटीदन में 381 मिलीमीटर बरसाति पई, जंहिं करे सिंध में अटकल 37 मिलियन एकड़ फुट पाणी गॾु थी वियो आहे। ही पाणी एतिरो आहे जंहिंमां 2 टन खां वधीक तरबेला डेम भरिजी सघनि था। ताज़ियुनि बरसातुनि में जेके 7 ज़िला सख़्त मुतासिर थिया आहिनि ऐं ॿियनि ज़िलनि में जेको जुज़वी नुक़सानु थियो आहे उन में 80 लख खां वधीक माण्हू दरबदर ऐं बेघर थिया आहिनि ऐं घरनि ड्रहण, फसलनि ॿुॾण ऐं माल मरण तोड़े माण्हुनि मरण जी सूरत में खरबें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। तबाह थियल रोडनि, रस्तनि, पुलियुनि, वाहन ऐं सिम शाखुनि या रेल जी पटड़ियुनि जो नुक़सानु उन खां सवाइ आहे। माहिरनि जी राय इहा बि आहे त जेकॾहिं ईंदड़ 2 महीननि ताईं सख़्तु मुतासिर 7 ज़िलनि मां पाणी निकिरी बि वञे त बि उन्हनि ज़िलनि में तबाह थियल इंफ्रास्ट्रक्चर यानी रोड, रस्ता, पुलियूं, सरकारी इमारतूं ऐं वाह तोड़े सिमनाला ईंदड़ 20 सालनि ताईं उन हालत में ॿीहर न अची सघंदा जंहिं हालत में मुताज़िन बरसातुनि खां अॻु हुआ। ज़रई माहिरनि वरी इहो ख़दशो ॾेखारियो आहे त ज़मीनुनि में मुसलसल पाणी बीहण सबबि, सिम चढ़ण ऐं लूण मथे अचण सबबि ज़मीनुनि खरण या ख़राब थियण जो इम्कान आहे, जंहिं करे न सिर्फ़ ज़रई पैदावार घटिबी पर लखे माण्हुनि जो रोज़गार बि ख़तम थी वेंदो। जेतोणीकि ताज़नि मींहनि बाबति चयो वियो आहे त सिंध में पंजूण ते पियल वधीक उहे मींहं बदिलियल मौसमी हालतुनि जे करे आहिनि ऐं सॼी दुनिया में जेके मौसमी माहौलियाती तब्दीलियूं अची रहियूं आहिनि उन जे करे ईंदड़ सालनि में वधीक ॿोॾूं, मींहनि ऐं ॾुकारनि जो ख़तरो आहे। पर सिंध में हिकु राय इहा बि आहे त ताज़नि मींहनि सबबि सिंध में जेको माहो ऐं मौत पियो आहे ऐं जेका बेपनाह तबाही आई आहे उन जी घणे भाङे ज़िमेवारी हुकूमत ऐं उन जे इदारनि ते बि अचे थी। तंहिं करे बरसाति मुतासिर या मींहं जा मारियल इहो सोचे रहिया आहिनि त हू पंहिंजे प्यारनि जे मौत जी, घरनि ऐं फसलुनि जे तबाहीअ जी ऐं शहरनि तोड़े ॻोठनि खे ॻंढींदड़ रोडनि जे ॿुॾी वञण जी या समूरनि इलाइक़नि जे ढंढ में तब्दील थियण जी FIR
कंहिंजे मथां दाख़िल कराइनि। सिंध जा माण्हू पंहिंजे ताज़ुनि तबाहियुनि जो हिकु ज़िम्मेवार आपाशी खाते खे बि सम्झनि था, जंहिंजे कुकमा निकितल सीडा जी उहा अथॉरिटी जेका सिमनालनि जे सार संभाल जी ज़िम्मेवार आहे, उन आपाशी खाते ऐं उन सीडा ख़ासि करे विचोले खां लाड़ ॾांहुं वेंदड़ सिमनालनि जी गुज़िरियल केतिरनि सालनि खां खाटी न कराई आहे, जंहिं करे सिमनाला या त पूरजी नंढा थी विया आहिनि या वरी हंधा हंधा भॻल ऐं टुटल आहिनि। जेकॾहिं सिमनालनि जी खाटी थींदी रहे हा ऐं जेकॾहिं सिमनालनि जा किनारा वॾा वेकरा ऐं मज़बूत हुजनि हा त मींहं जो पाणी सिमनालनि ज़रिए निकिरंदो रहे हा ऐं नतीजे तौरु पाणी गॾु ई न थिए हा ऐं पोइ न फसलो ॿुॾनि हा न शहर ऐं उन्हनि जा रस्ता लुड़नि हा। पर आपाशी खाते सीडा सिमनालनि जी खाटी बि न कराई, बंद मज़बूत न कराया, नतीजे में फुड़ी फुड़ी वसंदी तलाउ बणजंदी वई ऐं आख़िर में 7 ज़िला हिकु वॾे तलाउ में तब्दील थी विया। आपाशी खाते ऐं सीडा ते त सिंध जे माण्हुनि जो इहो इल्ज़ाम बि आहे त सिमनालनि जो पाणी खणंदड़ ट्यूबवेलनि जी घणाई गुज़िरियल केतिरनि सालनि खां बंदि आहे, पर रिकॉर्ड में उहे ट्यूबवेल हलायल ॾेखारे आपाशी खाते सीडा ऐं वापडा जा अमलदार मिली भगत करे उन्हनि नाले में हलंदड़ ट्यूबवेलनि जे बिजलीअ जे बिलनि जा किरोड़े रुपया हड़प करे रहिया आहिनि। आपाशी खाते ते त सिंध जे माण्हुनि जो इहो बि केस आहे त सीडा जे इंतज़ाम में हलंदड़ सिमनालनि जे खाटीअ लाइ क़ाइमु कयल मैकेनिकल डिवीज़न जे 50 खां वधीक मशीनुनि खे कीअं नाकारा बनायो वियो आहे ऐं ॿाहिरियनि मुल्कनि मां वॾे क़ौमी नाणे सां ख़रीद कयल नयुनि निकोर मशीनुनि जा पुर्ज़ा विकिणी सॼे इदारे खे ऐं सॼी मैकेनिकल डिवीज़न खे कीअं नाकारा बनायो वियो आहे। सिंध जे माण्हुनि जो त आपाशी सीडा खां पोइ सिंध जे बल्दियात वारे खाते मथां बि केस आहे त उहो बल्दियात खातो जंहिंखे जनरल रिटायर परवेज़ मुशर्रफ अरबें रुपयनि जे फंडनि जूं ॾंद ऐं ॾाठूं विझी हिकु खाईंदड़ ऐं चॿाड़ींदड़ खातो बनायो ऐं जंहिं बल्दियात खाते जी हिकु तहलके जे म्यूनिसिपल में माहवार 1 करोड़ खां वधीक पैसा अचनि था, उन्हनि TMAs गुज़िरियल 10 सालनि दौरान अरबें रुपयनि जा फंड हड़प करण बावजूदि सिंध जे कंहिं बि शहर में को सुठो रोड न ठारायो, को कम जहिड़ो पाणीअ जे निकाल जो सिरिश्तो न जोड़ायो, सफ़ाईअ जो बि को इंतज़ाम तरतीब न ॾिनो। नतीजे तौरु ताज़ियुनि बरसातुनि में सिंध जो हर शहर पाणीअ जे तलाउ में तब्दील थी वियो। बल्दियात खाते में त TMAs मार्फत सफ़ाई लाइ भंगी रखण बजाए सियासी सिफ़ारिशुनि ते माण्हू रखिया विया आहिनि, जेके पघारूं त खणनि पिया पर कमु करण लाइ तयारु न आहिनि। नतीजे तौरु ताज़नि मींहनि दौरान सिंध जे कंहिं बि TMA मिसाली कारकर्दगीअ जो मुज़ाहिरो कंदे 7 ॾींहंनि ताईं पंहिंजे शहर मां पाणी न कढरायो। गुज़िरियल 10 सालनि दौरान TMAs ॿिया फंड त हड़प कंदियूं रहियूं, पर मच्छरनि ऐं रोलू कुतनि मारण वारियुनि दवाउनि जा पैसा बि हड़प थींदा रहिया। त ॿिए पासे मच्छर ऐं रोलू कुता शहरियुनि खे खाईंदा ऐं चकींदा रहिया ऐं मीडिया में मच्छर तोड़े कुते जे चक में मरंदड़ इंसाननि जूं अलमियाती ख़बरूं शाया थींदियूं रहियूं। सिंध जे माण्हुनि जो हिकु केस त सिंध हुकूमत ते बि आहे, जंहिं उन्हनि मींहं जे मारियल ज़िलनि में के सुठा DCO ऐं ॿिया के अमलदार मुक़ररु न कया। नतीजे तौरु जॾहिं मींहनि मुंहुं कढियो
त सिफारिशुनि ते भर्ती कयल ऑफिसर घिटियुनि ऐं रोडनि ते काहे पवण बजाए ऑफिसुनि ऐं घरनि में बूथ ॿधी वेही रहिया। बरसाति जो पाणी कचूं आबादियूं लोढ़ींदो ऐं रस्ता ॿोड़ींदो रहियो, पर को बि ऑफिसर किथे पाणीअ में हलंदे ऐं माण्हुनि खे दिलिजाए ॾींदे नज़र न आयो। सिंध जे सख़्तु मुतासिर हिननि 7 ज़िलनि में जेकॾहिं सुठा DCOs ऐं सुठा ऑफिसर मुक़ररु हुजनि हा त उन्हनि ज़िलनि जे अवाम जी अहिड़ी हालत न थी आहे जेका हाणे नज़र अचे थी। ईअं न आहे त सिंध में का सुठनि ऑफिसरनि जी खोट आहे, पर हुकूमत जी उन ख़्वाहिश ऐं तमन्ना जी खोट ज़रूरु आहे जेका अहल ऑफिसरनि जे मुक़ररीअ लाइ घुर्बल आहे। सिंध जे माण्हुनि खे हिकिड़ी शिकायत त उन्हनि नाव कुठियनि NGOs खां बि आहे जेके सिंध जे गुरबत जे ढूंढ ते फेरा ॾियनि थियूं ऐं ग़रीबनि जे इमदाद जे नाले में मिलंदड़ माल ते पलिजी वॾियूं थियनि थियूं। सिंध में सवें अहिड़ियूं नाव कुठियूं NGOs आहिनि जेके हिक हिक फ़र्द जूं ज़ाती मिल्कियतूं आहिनि। उहे NGOs उन्हनि फ़र्दनि जी ज़ाती ऐं ख़ानदानी ख़ुशहालीअ लाइ त कमु अचनि थियूं, पर जिन माण्हुनि ऐं जंहिं समाज जे भलाईअ लाइ हू इमदाद वठी अचनि था उन ते हू नाले मातर बि ख़र्च करण लाइ तयारु न आहिनि। सिंध जे उन्हनि NGOs बि असांजे ग़रीब माण्हुनि जे भलाईअ लाइ अरबें रुपया वठी पाण ते हड़प कया आहिनि। जेकॾहिं सिंध में के हिकु या 2 दर्जन सुठियूं NGOs बि हुजनि हा त ताज़नि मींहनि में मरंदड़ माण्हुनि जो अंगु घटिजी सघे हा ऐं माण्हुनि खे आयल ईज़ा जी शिदत थोरी घटि नज़र अचे हा। सिंध जे माण्हुनि खे हिकिड़ी शिकायत मीडिया खां बि आहे, छो त मीडिया जा इदारा बि रिढुनि जे धण वांगे कॾहिं कॾहिं त हिक ॿिए पुठियां रीस करे किन मामलनि खे घणो खणनि ऐं उछालनि था, पर उहे मामला ऐं मसइला जेके हिन मुल्क जे मिसकीननि ऐं मारियल माण्हुनि सां लागू आहिनि ऐं उहे मसइला जेके ग़रीबनि जे ज़िंदगियुनि ऐं नसलुनि खे दाअ ते लॻाए छॾनि था, मीडिया जा इदारा उन्हनि खे मुनासिब जाइ ऐं कवरेज ॾियण बजाए कॾहिं रांदियुनि, कॾहिं शादियुनि ऐं कॾहिं रुगो हल्कियुनि मथाछरियुनि ऐं मश्किरियुनि वारियुनि ख़बरुनि खे कवरेज ॾियनि था। 2 रांदीगरनि जी शादीअ खां वधीक अहम 2 ॻोठनि जे ॿुॾण जी ख़बर थी सघे थी, पर जेकॾहिं मीडिया जे मैनेजरनि खे इहा ॻाल्हि सम्झ में अचे। साॻी रीति केतिरा ई मीडियाई माण्हू अवाम जे अंजनि ऐं माण्हुनि जे मसइलनि खे जाइ ॾियण बजाए रुगो पंहिंजे ख़ाम ख़्यालनि ऐं पाण पढ़ाइण वारनि कहाणियुनि खे पेश पिया कनि ऐं कवरेज पिया ॾियनि। मीडिया तां जेकॾहिं ज़ाती फरमाइशुनि ऐं मालकाणियुनि मर्ज़ियुनि जो थोरो ॿार लही पवे ऐं उहा जाइ या उहो वक़्तु बि अवाम जे कंहिं ईज़ा जे ख़बर खे मिले त बि शायदि अवाम जे अंजनि जो अंगु घटिजी पवे। मथे सॼे बहस खां पोइ इहो नतीजो कढणु बजाए थींदो त जेकॾहिं असांजे आबपाशी खाते ऐं सीडा जे साख में एॾा वॾा घारा न पवनि हा ऐं उन खाते जा अमलदार करप्शन जे कुन में लुढ़ी ऐं ॿुॾी न वञनि हा ऐं असांजे सिम नालनि जूं खाटियूं वक़्त ते थींदियूं रहनि हा त बि असां ईअं न ॿुॾूं हा जीअं असीं हाणे ॿुॾा आहियूं। पर जेकॾहिं असांजो बल्दियात खातो बदउनवानीअ जे भर में न भिटके हा ऐं असांजूं TMAs सभु जे सभु फंड कुट करण जो कसम न खणनि हा ऐं थोरो बि पैसो अवाम जे भलाईअ ते ख़र्च कनि हा त शायदि असां ईअं अॼु न ॿुॾूं हा जीअं असीं हाणे ॿुॾी रहिया आहियूं। पर जेकॾहिं असांजी हुकूमत मुतासिर ज़िलनि में के सुठा ऑफिसर मुक़ररु करे हा ऐं अवाम जो दर्द ऐं ख़िदमत जो जज़्बो रखंदड़ DCOs मुक़ररु करे हा त बि असांजी का वाह थी पवे हा ऐं असां सां ॾुख एतिरियूं ॾाढायूं न करे हा जेके हिन असां सां हिन हाल में कयूं आहिनि। पर जेकॾहिं असांजूं कुझु NGOs बि हिन ॿोॾ खे ॾाइण जे हिकिड़े घर टारण वारे पहाके जा थोरो टारीनि हा ऐं हिन भेरे ॿुॾल माण्हुनि जी मदद करण जो वचन कनि हा ऐं मिलियल इमदाद खे मींहं जे मारियल माण्हुनि ताईं पहुचाइण जो पहुं कनि हा त बि शायदि असांजा अंज एतिरो ईज़ार साईंदड़ महसूस न थियनि हा। ऐं आख़िर में एतिरो त जेकॾहिं हिन भेरे मीडिया बि असांजे माण्हुनि ते एतिरो महिरबान हुजे हा जेतिरी असां ते बर्पा थियल क़यामत जी क़ीमत आहे ऐं जेकॾहिं मीडिया असांजे दर्दनि जी एतिरी तस्वीर कशी करे हा जेतिरो असीं तबाह ऐं ताराह थिया आहियूं त शायदि सिंध जे हिननि 7 ज़िलनि जी उहा हालत न हुजे हा जेका हींअर ॿुधाइण, ॾेखारण ऐं बयानु करण जहिड़ी न रही आहे।